یہ غلط ہے، یہ غلط ہے۔ مولا 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 मोबाइलूं बि असांजूं पुलिस वटि अञा ताईं जेके पहिरियां खां वठी उहे मोबाइल उहो ॾींदा त असां को कोड खोले ॾियूं, को यादगिरी करे त मुंड खां वठी असां चवंदा मोबाइल ॾियो, असां का कोड आहे को खोले ॾियूं, इहो बि असांखे मोबाइल न ॾिननि। असांजे पंहिंजो इहो भेणीअ खे वठी आयो वीचारो ग़रीब जेको खे वठी विया, असां ॿ ॾींहं विहारे इहा ई पुछा न कयनि त छा थियो, जेको सॼो ॾींहुं राति हुते हुनखे विहारे हर भरो परेशान ॿिए खे करिणो, असांखे न्याणी आज़ादु कराए ॾियो। हाणे पंहिंजे ख़ुदा वास्ते असांखे पंहिंजी प्रिया मोटाए ॾियो। ॿियो असां छा चऊं, रोई रोई मरी वेंदासीं जीअं तव्हांजो हुकुम। प्रिया कुमारी जी अमर एसएसपी ऐं डीआईजी सखर जे पेरनि ते किरी पई, पर प्रिया बाज़ियाब न थी। प्रिया कुमारी जे पीउ राजकुमार एसएसपी सखर सिंघार मलिक जे सहकार न करण वारनि इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो। टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे राजकुमार चयो त असांजा मोबाइल फ़ोन अञा बि पुलिस वटि मौजूदु आहिनि। असां पुलिस खे चयो त फ़ोन ॾियो त तव्हांखे कोड हणी खोले ॾियूं, अञा ताईं फ़ोन न ॾिनी वई आहे। पुलिस असांजे भेणवीअ खे रुॻो तंग करण लाइ पाण सां वठी वई। 2 ॾींहंनि ताईं पाण वटि रखण बावजूदि असांजे भेणवीअ खां को बि सुवाल जवाबु न कयो वियो। प्रिया कुमारी जी ॾाॾी चयो त असांजी प्रिया मोटाए ॾियो न त असां रोई रोई मरी वेंदासीं। एसएसपी संघार मलिक 3 ॾींहं अॻु प्रेस कॉन्फ्रेंस दौरान प्रिया कुमारी जे वालदेन ते सहकार न करण जा इल्ज़ाम हया हुआ। मुश्तबा लोगों की जब दरियाफ्त के लिए बुलाया जाता था तो जो कॉपरेशन हम एक्सपेक्ट कर रहे थे फैमिली से वो हमें नहीं मिल रहा था उस तरीके का। हमने कुछ करीबी रिश्तेदारों को भी शामिल तफ्तीश करने की कोशिश की, मगर मैं हल्फन आपको ये बात बताना चाहता हूँ कि जो मदद हम एक्सपेक्ट कर रहे थे उनके घर वालों से, उनके लवाहिकीन से, उस तरीके की हमें मदद नहीं मिली। हम कोई बंदा लाते नहीं थे और फिर हमें छोड़ना पड़ जाता था, तो हम सवाल किससे पूछें। और मैं आपको यकीन से एक बात बताना चाह रहा हूँ, वो FIA में मोबाइल फ़ोन गया और उस मोबाइल फ़ोन का जो कोड है वो हमें उनके घर वालों ने नहीं खोल के दिया। वो 10 दिन मोबाइल फ़ोन FIA के पास पड़े रहे। उन्होंने कहा कि हम इसको जेल ब्रेक करते हैं तो सारा डेटा इसमें से उड़ जाएगा। मैंने कहा उसकी वालदा के साथ हमें मिलवा दें। उन्होंने कहा वालदा पीर पे होती है, आपसे नहीं मिलेगी। हमें वालदा के साथ नहीं मिलवाया गया। देखिए हमारे पास कोई जादू की छड़ी तो नहीं है। पुलिस के साथ अगर फरियादी कोऑपरेट नहीं करे